नाज़रीन आम न्यूज़ का तव्हांखे अपडेट कंदा हलूं त गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल ॻोठ जियोमर मीरवा केतिरनि सालनि खां मुकमल तौर ते बंदि आहे। नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे अपडेट कंदा हलूं त गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल ॻोठ जियोमर मीरवा केतिरनि सालनि खां मुकमल तौर ते बंदि आहे। स्कूल जी बिल्डिंग तबाह थी वई आहे, छत ऐं दीवारियूं किरी पियूं आहिनि। स्कूल जो लोह चोराइजी वियो आहे, बाथरूम किरी तबाह थी विया आहिनि। न्याणियुनि जी तालीम लाइ स्कूल भूत बंगला बणिजी वियो, पर तालीम खातो उगूर निंड में सुतल, कंहिं बि वार न कई। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त लखी गुलाम शाह लॻे ॻोठ जियोमर मीरवा में क़ाइम गर्ल्स प्राइमरी स्कूल केतिरनि सालनि खां मुकमल तौर ते बंदि आहे, जंहिं करे स्कूल जो क़ीमती लोह चोराइजी वियो आहे, छत टही किरी पई आहे। ताज़ो पयल बरसातुनि सबबि बिल्डिंग मुकमल तौर ते किरी तबाह थी चुकी आहे ऐं स्कूल जी बिल्डिंग जो अॻियों हिसो किरी टही पियो आहे, जॾहिं त न्याणियुनि जे स्कूल जा बाथरूम बि टही विया आहिनि, जंहिंजा दरवाज़ा चोर चोराए विया आहिनि, पर तालीम खातो मुकमल तौर ते उगूर निंड में सुतल आहे। ॻोठाणनि वज़ीर आला सैयद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर तालीम सरदार शाह, डिप्टी कमिश्नर शिकारपुर इबरार जाफ़र, DO तालीम प्राइमरी एजुकेशन ज़िला शिकारपुर सिकंदर भुट्टो ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त न्याणियुनि जी तालीम लाइ केतिरनि सालनि खां ठहियल स्कूल बंदि आहे, जंहिंखे फंक्शनल करे खोलवायो वञे ऐं इन बिल्डिंग जी मरमत करे मुक़ररु टीचर्स खे पाबंद कयो वञे त जीअं ॻोठ जूं न्याणियूं तालीम हासिल करे सघनि। ॻोठाणनि जो मुतालबो आहे त गर्ल्स प्राइमरी स्कूल जी तबाह थियल बिल्डिंग खे ॿीहर रिपेयर कराए स्कूल खे फंक्शनल करायो वञे त जीअं ॻोठ जूं न्याणियूं तालीम जे ज़ेवर सां मालामाल थी सघनि। अब्दुल रशीद महर, आवाज़ मेहरान न्यूज़, लखी गुलाम शाह।